साईं अहमदीन सुमरो साहब। नारे तकबीर। नारे जो जवाब सफ़ा कोन्हे। माण्हू ॿियनि जा नारा हणनि था, उन्हनि खे लॼ नथी थिए, पर तव्हां उन रब जा नारा हणो था जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे, पोइ बि लॼ था कयो। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल मुरसलीन सय्यदना मौलाना मुहम्मद वअला आलिहि वसहबिहि अजमाइन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वबल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद्दसनी अबुल आस फसद्दक़नी औ कमा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वक़ाल अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु लिअली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु या अबल हसन इन्नहु यज़अमु वअदनी रसूलुल्लाहि कज़ा व कज़ा औ कमा क़ाल। दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां निहायती अदब एहतराम ऐं इख़लास सां ख़ातमुल अंबिया रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी मथां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। पंहिंजे मादर इल्मी
जामिया हिज़्बुल अबरार जे सालियाना अज़ीमुश्शान 59वीं सालियाना सीरत कॉन्फ्रेंस में माहीणे जी हाज़री के अल्लाह ताला शरफ़ क़बूलियत अता फ़रमाए। अवां असांजे हाज़रीअ के परवरदिगार आलम क़ियामत जी ॾींहुं रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जो ज़रियो बणाए। दोस्तों, जेका रिवायत मां पढ़ी आहे, इन रिवायत जे लाइ हिकिड़ो ख़ासि ऐं मख़सूस माहौल खपंदो आहे। चुरपुर खां सवाइ दिल जे ध्यान सां जेकॾहिं ॿुधंदव, इन रिवायत में सभ खां अव्वल रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत ऐं रहमतुल आलमीन हुजण जो ज़िक्र ऐं बयान बि आहे। ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामीअ के कुफ़ारान कुरैश जे तरफ़ां सताइण, ईज़ाइण ऐं तकलीफ़ पहुचाइण जो बयान भी आहे। इन सां गॾोगॾु अहले बैत आले रसूल जे लाइ दुश्मनन जे तरफ़ां ॾिनल तकलीफ़न जो ज़िक्र भी आहे। गोया के हिकिड़ो दास्तान भी आहे ऐं रहमतुल आलमीन जे रहमत जो ज़िक्र भी आहे। जेकॾहिं 2-4 संजीदा माण्हू अचनि ॾाढ़नि वारा साम्हूं जेकॾहिं वेही मांखे हिकिड़ो माहौल ॾींदो त मां इन रिवायत खे पढ़ंदुमि इंशाअल्लाह। ऐं स्टेट सेक्रेटरी साहब के गुजारिश आहे त जेको टाइम मांखे ॾियनि था पिया, कोशिश कयां मां उन में इन रिवायत के पूरो करे सघां। ईअं खणी समझो त बे मुबल्लिग के, बे मुक़र्रर के जॾहिं अवां स्टेज ते आणींदव त मां शायद 2 मिनट भी उन जा न वठंदुमि ऐं जल्दी में तव्हांजी जान छॾे वेंदुमि। त साईं, हाँ साईं, तव्हां से थोड़ो ॻाल्हाइण खे छॾियो, मांखे माहौल ॾियो ऐं पाक पैगंबर जे इन लफ़्ज़न जी तशरीह के मांखे बयान करण जो हिकिड़ो मौक़ो भी ॾियो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाह क़ाल रसूलुल्लाह क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ नथो अचे दोस्तों। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद्दसनी अबुल आस फसद्दक़नी। रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साहिबे मेराज फरमायो, साहिबे क़ाब क़ौसैन फरमायो, आमिना जे लाल फरमायो, बतूल जे बाबे फरमायो, हसनैन जे नाने फरमायो, हजरत अली जे सोहरे फरमायो, हजरत अबू बकर सिद्दीक जे न्याणे फरमायो, मुझे अवां जे नबी फरमायो, ओ कलमे वारा मुझो न्याणो हजरत अबुला से बिन रबी जॾहिं बि मां मोहम्मद सां ॻाल्हायईं समूरो सच ॻाल्हायईं। सुभान अल्लाह जो आवाज़ ॾाढियां दोस्तों, बुलंद आवाज़ सां।
जेके भी उन मां नबीअ सां वाइदा कया समूरा पूरा करे ॾेखारिया। अज़ीज दोस्तो, ही उहो दौर ऐं ज़मानो हुयो, ही उहो दौर ऐं ज़मानो हो, उहे ॾींहड़ा हुआ जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक जे घटनि मां गुज़रंदा हा। अल्लाह जो रसूल मदीने पाक जे मिंबर ते वेही आमिना जो लाल रोई चवंदो हो, मां इज़ा क़ुल्तु हन्नास क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह ला यबक़ा रजुलुन वला इम्रातुन वला अब्दुन वला सबियुन इल्ला यरमुन अलैहि अत्तुराब। उहो दौर ऐं ज़मानो हो, मुंहिंजो महबूब फरमाईंदो आहे, जॾहिं मक्के जे घटियुनि मां गुज़रंदो हुमि, घर जो दरवाज़ो खड़काए घर वारनि खे क़ुरान मुहम्मद ॿुधाईंदो हुयुमि, उन्हनि खे अल्लाह जी तौहीद ॿुधाईंदो हुमि। फातिरुस समावाति वल अर्ज़ आलिमुल ग़ैबि वश्शहादा। कुरान ॿुधाईंदो हुमि, अल्लाह जी तौहीद ॿुधाईंदो हुमि। ओ मदीने वारो, मुहम्मद जे हिकिड़े अंगर जे इशारे ते पंहिंजा सिर कटाइण वारो, मां उहो दौर ऐं ज़मानो ॾिठो जॾहिं मां कलमे जी दावत ॾींदो हुमि। मक्के पाक में को बि अहिड़ो माण्हू पोइना न रहंदो हो, छा ॿार हुजे, छा नंढो हुजे, छा वॾो हुजे, न्याणी हुजे या छोकर हुजे, कुवाड़ो हुजे या जवान हुजे, इल्ला यरमून अलैहि अत्तुराब। कंहिंजे हथ में भितर हूंदो हो, कंहिंजे हथ में पत्थर हूंदा हा, के रस्ते ते कंडा विछाईंदा हा। ओ रहमतुल आलमीन, तुझे रहमत तां कुर्बान वञा, रब ताहा जो ताज पारायो, यासीन वारी यारी रखी, अलम नशरह जे सीने वारा नबी, तुझे शान तां कुर्बान। ओ मिठा ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा। मुझे रस्ते ते कंडा विछाईंदा हा, के भितर हणंदा हा, के पत्थर उछलाईंदा हा, रस्ते ते गंदगी गिलाज़त उछलाईंदा हा। ओ मदीने वारो, अल्लाह जो रसूल फरमाईंदो आ, ही उन्हनि ॾींहनि जो उन ॾींहनि ऐं दौर ज़माने जो वाक़ियो आ जॾहिं मुंहिंजे सके चाचे मुंहिंजनि ॿिनि न्याणियुनि सां कयल पंहिंजे पुटनि जी मंगणी टोड़ी ही। अम्मा उम्म कुलसूम ऐं अम्मा उम्म रुकैया साइण, इन्हनि ॿिन्हिनि जो मंगणो अबू लहब जे पुटनि सां तय थियल हुयो। ख़ुदा गवाह, अल्लाह जे महबूब के सताइण जे लाइ, पाक पैगंबर जा गोढ़ा कढण जे लाइ, रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ पहुंचाइण जे लाइ खुद पंहिंजे चाचे अल्लाह जे महबूब जे बिन नियाणियुनि के मंगणो टोड़ायो। हाणे टी न्याणी परणियल, पाक पैगंबर जी वॾी न्याणी अम्मा ज़ैनब साइण। ऐं वाक़ियो भी मां उन जो ॿुधाईंदुसि। जेके दोस्त तवज्जो सां ॿुधंदा, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जी सदा ॾेई करे ॿई हथ मथे करे ॾेखारियो, जज़ाकुमुल्लाह जज़ाकुमुल्लाह। जेके दोस्त पिछाड़ी ताईं तवज्जो सां ॿुधंदा ऐं चुरपुर भी न कंदा, उहे ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह जो आवाज़ बुलंद आवाज़ सां। खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, कुफ़ारे कुरैश जो काफ़िलो दारुन नदवा में गॾु थियो। समूरा सरदार आया, समूरा मुक़दम भी आया, रईस ऐं पटकन वारा भी आया। पाण में मशवरो करे चयाऊं त
पाक मोहम्मद जे बिन न्याणियुनि जो मंगणो त टुटी वियो, वॾी न्याणीअ जो निकाह उन जे मासात सां थियल आहे। असुल दोस्तो तारीख़ी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां। हज़रत अबुल आस इब्न रबी साईं जन जो वॾो न्याणो हुयो। पाक पैगंबर जी वॾी न्याणी अम्मा ज़ैनब साइण उन जे अक़द निकाह में हुई। उन जी अम्मा बीबी हाला बिनत खुवाइलद अम्मा आमिना अम्मा खदीजा साइण जी सकी भेण हुई। इं समझो खणी मासातन जो परणो हुयो, या ॿियनि लफ़्ज़नि में भेनरनि जी मिट्री हुई अल्लाह जे हुक्म सां। खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, कुफ़ारे कुरैश जो सरदारन जो काफ़िलो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाक पैगंबर के ओकल में वारात हुजे नबीअ खे सताइण जे लाइ इन करे गॾु थिया त मुहम्मद अरबीअ जे नियाणे ते पाक पैगंबर जे ॼाटे ते ज़ोर भरियूं। जिए मुहम्मद अरबीअ जी नियाणी जेका उन जे निकाह में आ उन खे तलाक ॾेरायो। खुदा गवाह नियाणियुनि जा रिश्ता टोड़न जे लाइ उहो ज़ालिम घरवारो या ज़ालिम मुड़स या ससु ऐं सहुरो सिर्फ़ मामूली ॻाल्हि सम्झंदा आहिनि, पर जॾहिं नियाणियुनि जा रिश्ता टुटंदा आहिनि हक़ीक़त में अबे अम्मा जे दिल ते झेव ऐं धीर ईंदा आहिनि। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ओ मदीने वारो काफिलो का कुफ़ारे कुरैश जो काफिलो उतां निकरी करे सिद्धो सो अबलास जे घर आया। अबलास पंहिंजे इन दस्तूर मुताबिक आधर भाव कयो। हुनखे ख़बर त को नहीं ही सरदारन जो काफिलो कीअं आयो आ। अबुलास अहवाल वरतो। अहवाल ॾींदे करे चयऊं, फारिक़ साहिबतक व नहनु नुज़व्विजुक बिअय्यि इम्रातिन तशाअ मिन अक़ीलात क़ुरैश। सुभान अल्लाह जो आवाज़ नथो अचे दोस्तों। फारिक़ साहिबतक व नहनु नुज़व्विजुक बिअय्यि इम्रातिन तशाअ मिन अक़ीलात क़ुरैश। अम्मा खदीजा ताहिरा ताईं ख़बर पहुती त कुफ़ारे कुरैश जो काफ़िलो पंहिंजी पूरी ताक़त सां ज़ोर लॻाए करे अबुलास ऐं मुंहिंजी नियाणी ज़ैनब जे विच में जुदाई करण जे लाइ पहुता आहिनि। ख़ुदा गवाह अम्मा साइण खे पंहिंजे भाणे जे मथां यकीन त हुयो, एतबार त हुयो, इन करे त अबुलास जो निकाह पाक पैगंबर अम्मा ज़ैनब साइण सां न करायो हो। अम्मा खदीजा ताहिरा पंहिंजे भाणे जे खे पंहिंजी नियाणी न ॾिनी। ख़ुदा गवाह पाक मोहम्मद जूं नियाणियूं उन्हनि जा रिश्ता ख़ुद खुदा तय कराया। साईं जन फरमाइनि था, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मा अना उज़व्विजु बनाती वलाकिन अल्लाह ताला युज़व्विजुहुन्ना। ओ दुनिया वारो माण्हू पंहिंजे नियाणीअ जो वॾनि खे चवंदो आहे चरिया हुआ, असांजे वॾनि जे नाले चवंदो आहे बेदीन हुआ। हाणे 360 ख़ुदानि खे छॾियो, हिकिड़े ख़ुदा जी इबादत कयो। ओ बलास असां जेसि ताईं जी रहो मोहम्मद सां कॾहिं बि ख़ैर ऐं सुलह न थींदो। सुठो थी त मां असांजे दुश्मन जे नियाणीअ खे तलाक ॾिए। ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिं माण्हूअ जे मथां नाज़ हुयो उन जो जवाब ॿुधो। अल्लाह जो कसम अबू अबलास बिन रबी जो शमा उथी बीवी चवंदो आहे, वल्लाहि मा अना उफ़ारिक़ु साहिबती वलौ अन्न ली बिहा जमीअ निसाइ दुनिया। ओ मक्के वारा
रबीअ जी न्याणीअ खे तलाक ॾिए तू जहिड़ी कुंवारी कुंवार ते हथ रखंदे जहिड़े सरदार जी धीअ चवंदे जय बादशाह जी धीअ जे नाले चवंदे अॼो की रात में तोखे परणाए दाजे दाणे तोखे परणाए ॾींदासीं पर असांजे दुश्मन जी धीअ खे घरां ॿाहिरि कढ ख़ुदा रब काबा जो सारी दुनिया जो हसीन औरतों सारे सिंगारे मुझे अगा बिहारियो अल्लाह जो कसम मां मोहम्मद रबीअ जे न्याणी पंहिंजी घरवारी ज़ैनब जे मिट्टीअ जे पेर में मिट्टी लॻल दज़ जे मट बि न भाया सुभान अल्लाह अल्लाह इज़ा सजा खुदा गवाह के तहड़ा हालात हुआ अल्लाह जे रसूल के मुरकाईदा हुआ खिलाईदा हुआ जंग खंदक में जडे मां हिकड़े साल हिकड़े मौके ते पंहिंजी तबियत ई है त हिकड़ी हदीस जे करे हिकड़े दफे पढ़ियम त बार-बार कोशिश करे न पढ़दो इंसान आहे कदे ज़हन में ॾेई वञे त ॿी शइ आहे तो बहरहाल मां सैयदना हैदर करार अली अल मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यानी जंग खंदक में कुफार कुरैश जे वडे वडे बहादुर अमर बिन अब्द वद जो किस्सो ॿुधायो उन में अल्लाह जे रसूल फरमायो त अली उन खे तू मारे करे अहिड़ो कारनामो सरंजाम ॾिनो आहे जो क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत जा मुसलमान इन ते नाज़ कंदा ऐं अली साईं खे फरमायो खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत हैदर करार अली अल मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन कारनामे खे ॾिसी करे फरमायो नहनु नसीरु इलैहिम नहनु नसीरु इलैहिम वला यसीरु इलैना नहनु नग़ज़ुहुम वला यग़ज़ूना पूरो तफसील रहलो दोस्तों साईं ने किया मां तव्हांखे दसम त 2 मिनटन में इंशाल्लाह मां पूरो कंदुसि त इहा अम्मा साइण रहमतुल आलमीन जे रहमत ने मोटी था चऊं पिया इहा अम्मा साइण जंग बदर जे हिकड़े मुआहिदे तहत हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल आस इब्न रबी खे पाबंद कयो त मुंहिंजी न्याणी मां वटि पहुचाए जिस ताईं तो कलमो पढ़े बहरहाल उन मौके ते खुबार बिन असवद नाफे बिन कैस ये बई बदमाश अम्मा साइण उन महल पेट भरे साई तीर भालो हयो अम्मा साइण उन महल जख्मी थी पई ते कुख में तीर लगो हो पाक पैगंबर जी न्याणी आ दोस्तों आम इंसान जी का न्याणी कोने नबी जे सरदार नबी जी न्याणी आ जख्मी थी पई आ मुफस्सिरीन हजरात मुहद्दिसीन हजरात फरमाए था फलम यज़िल बिहा मरज़न हत्ता बस 2 मिनट लग गए फलम यज़िल बिहा मरज़न हत्ता मातत शहीदता वो उन जख्म जे करे अम्मा साइण केतरा ही साल पूरा 6 साल बीमार रही इन ये जख्म जे करे अल्लाह से पाण दे घुरायो पाक पैगंबर जी न्याणी शहीद थी अल्लाह के प्यारी थी खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा वजदतुम हुबार इब्न असवद व नाफि इब्न कैस फहरिकुहुमा मुंहिंजी न्याणी जा कातिल हुबार नाफे जिथे भी मिलन बाहिदई जीरो साड़े छॾिजो अल्लाह जे रसूल बाद में वरी ॿियो हुकुम फरमायो बाहिसा साड़ण अल्लाह जो कम ओ मुंहिंजा यारो इहे ॿई ज़ालिम जिथे भी हथ अचनि उते क़त्ल कजो कई चवण वारे चयो सुहिणा जेकॾहिं बैतुल्लाह जे अंदर अल्लाह जे रसूल फरमायो मक्के पाक में बैतुल्लाह जे गिलाफ खे चिंबड़ी जे कॾहिं बीहन तॾहिं बि तरार हलाइजो अल्लाह जी इजाज़त है जंगे हुनैन में
जहराना जे मकाम ते हजरत जुबैर बिन आदी इब्न मुतइम जुबैर बिन आदी इब्न मुतइम वो फरमाए तो पियो मां ही सामो वेठो ओचतो माके नजर में आयो मां चाहा त मूंखे रब न भुलाए हे त सागो अल्लाह जे रसूल जी न्याणी जो कातिल हुबार बि अचे थो पियो हुबार थो अचे पियो खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी फरमाईंदा मां ॿिए हिकिड़े साहबी खे चवंदो अल्लाह जे नबी जो दुश्मन पाक पैगंबर जी न्याणी असांजी भेण जो कातिल थो अचे पियो उन तरार हथ में कढी अल्लाह जे रसूल का इजाजत घुरो हाजा हुबारन सोना ही कातिल को अचे अल्लाह जे रसूल फरमायो राई मां तवा का अग में न के ॾिठो आईंदे मां तवा का अग में न के ईंदे ॾिठो आहे अचे जॾहिं अॻियां बीठो पाक पैगंबर जे खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कुछ भी ॻाल्हाइण खां अॻ में फरमाई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफी भी दे अल्लाह जो रसूल उठी करे मुर्की करे भापर पाईंदो आहे न्याणी जो कातिल पर कलमे जे करे मोहम्मद अरबी न्याणी जो खून भी माफ कयो मान सहाबा में भी शामिल कयो मान जन्नत जी टिकट भी वठी ॾिनी मान वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।